औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन, हिन महिल असां डिस्ट्रिक्ट जेल जे भरिसां बीठा आहियूं जिते मेडिकल कॉम्प्लेक्स आहे सो बि प्राइवेट, यानी कोस घर ग़रीब आवाम लाइ, कोस घर ग़रीब आवाम लाइ मौत जा घर, ग़रीब आवाम खे बदहाल करण वारा घर हिते मेडिकल सेंटर जी सूरत में आहिनि। हिकिड़ी शइ अव्हांखे ॿुधाईंदुसि त लाड़काणे पूरे में इंक्रोचमेंट ते हद दख़लनि ते ज़ाब्तो न थी सघियो आहे। एसी राजा कुरैशी मुख़्तलिफ़ हंधनि ते रेड़ी वारनि पोरियत मांडीअ वारनि ते कार्रवाइयूं करे चुको आहे, पर अफ़सोस सां चवंदुसि त हीअ जेके मेडिकल कॉम्प्लेक्स जेके बि ठहिया आहिनि मेडिकल सेंटर रेलवे जे कब्ज़े में हेठि आहिनि सभई टोटली। हाणे रेलवे जे कब्ज़े में जेको परियां रेल जो बंदि आहे ओरियां हिन जा कॉम्प्लेक्स वॾा वॾा ठहियल आहिनि, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठहियल आहिनि। इन ते कब्ज़नि ते ज़ाब्तो त न थी सघियो आहे, इन्हनि खे ॾाहण त नथा रहंदो, इन्हनि जा जेके निकितल ॿार धिका आहिनि उन्हनि ते बि ज़ाब्तो आहे। त आउं लाड़काणा इंतिज़ामिया खे सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त हिकु त हिन कोर्स कानून खे तव्हां परमिशन ॾेई छॾी आहे त हीअ आम अवाम ग़रीब माण्हुनि जी रत चूसनि। ॿियो तरफ़ त हिननि खे तव्हांखे एॾो छूट छॾे वियो आहे जो हिननि जा धिका 5 फुट 7 फुट ॿाहिरि निकितल आहिनि। इन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो कंट्रोल नथो थिए, कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई नथी थिए। इन समेत वरी अचूं था हींअर पाकिस्तानी चौंक ते, त पाकिस्तानी चौंक ते जेके बासर जेके वापारी आहिनि उन्हनि जो सामान अव्हांखे रोड ते नज़र ईंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ काई बि कार्रवाई न थी आहे। अफ़सोस आउं चवंदुसि त लाड़काणा इंतिज़ामिया खे रेड़ियूं नज़र अचनि थियूं, लाड़काणा इंतिज़ामिया खे पोरियत नज़र अचे थो, लाड़काणा इंतिज़ामिया खे उहो पोरियत नज़र अचे थो जेको रोज़गार करे थो। बाक़ी लाड़काणा इंतिज़ामिया खे, लाड़काणी गवर्नमेंट खे ही जेके बासर आहिनि, जेके पैसे वारा आहिनि उहे नज़र कोन था अचनि। लाड़काणे जो अवाम मजबूर आहे, ॻाल्हाइण खां क़ासुर आहे, छो जो जेको ॻाल्हाए थो उनजे मथां या त पूरी FIR कई थी वञे या उनजे मथां को न को क्लेम करे उनखे अंदरि करायो थो वञे। सो लाड़काणे इंतिज़ामिया खे आउं पंहिंजे मीडिया जे तसलुल सां, इन पंहिंजे चैनल जे तसलुल सां एतिरो ज़रूरु चवंदुसि त जेकॾहिं कार्रवाई करणी आहे त उन बुनियाद ते कयो, बराबरी वारे बुनियाद ते कई वञे, न त ॿी सूरत में ग़रीब मिसकिननि जा मांडियूं, ग़रीब मिसकिननि जूं रेड़ियूं या ग़रीब मिसकिननि जे मथां अहिड़ो ॾमर नाज़िल न कयो जो सुभाणे ख़ुदा जे बारगाह में जॾहिं हथ खणे त ऐं तव्हांजे मथां को कहर नाज़िल थिए। कैमरामैन नादर हुसैन लंज, दिलबर शाहिद, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। नादर सिंध गवर्नमेंट जो हीउ जेको प्रोजेक्ट हींअर लॉन्च थियो आहे, पंहिंजो हींअर मेयर जे हैंड में आहे, जेको दुकानदार गुलनि जा दुकान हुया उन्हनि खे जेको आहे टांगा स्टैंड खे ख़तमु करे हुते बिल्डिंग तयारु कई वई आहे, 2nd फ्लोर ऐं 1st फ्लोर। कुझु माण्हुनि जा अचो त उन्हनि दुकानदार जे तासरात वठूं त हू छा था चवनि, हुनखे दुकान हैंडओवर थिया आहिनि या न थिया आहिनि, ऐं हुनजी पॉलिसी कहिड़ी आहे। अलर्ट थींदा साईं, मिलंदा असांखे। अलर्ट अञा न थियो, इहो अञा डन न थियो आहे, इहो अञा डन न थियो आहे। जी जी, बसि हाणे महीने में ॾींदा, बसि सलाह कंदो गुज़री वेंदी। हाणे जिते एतिरो वक़्तु गुज़री आहे, महीनो बि गुज़री वेंदो। दुकान तक़रीबन 32 आहिनि, 32 सर हैंडओवर इंशाल्लाह करीब थी वेंदा, पर नाले बाले हर शइ थी विया आहिनि। सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी देरि आहे, लोअर साहब ईंदो असांखे उहो हैंडओवर कंदो। सर असांखे हाणे नंबर 14 जा गुलाम आहिनि, चवंदा 14 नंबर दुकान मिले त बहितर आहे असांखे। न न सर, फ्रीअ में, किराओ बिराओ न आहे, न न किराओ बिराओ न आहे, फ्रीअ में। हा हा, असां बिलावल साहब जा थोराइता आहियूं, जंहिं असांखे हीउ सेंटर ठारायो, जंहिं असांखे दुकान ॾिनऊं पका करे, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असांजो जमील सुमरे साहब जी बि महिरबानियूं, जंहिं असांखे बिलावल साहब सां मिलायो ऐं उन्हनि खे चयईं त साईं, इहे ग़रीबनि गुलनि वारा मिसकिननि रोड ते वेठा आहिनि, हीअ प्रॉपर्टी ख़ाली पई आहे, हिननि खे दुकान ठाराए ॾियो। तो तक़रीबन 40-42 थी वेंदा, मथे बि आहिनि 15-16। हा, हेठि पार्किंग आहे अंडरग्राउंड। जी, असांजो अमल त तमामु बहितरीनु आहे, सुठो आहे। दुकानदार कंफ्यूज था लॻनि
उनखे ख़बर न आहे त हिननि जो किरायो घणो आहे, एडवांस घणो आहे। हाणे उहो ॿुधाइण था चाहिनि या जेके हुन जा तासुरात चहिरे जा लॻनि पिया उन्हनि मां ईअं महसूस थो थिए त हू चाहिनि था त हुनजी दुकान अंदरि मिलनि त जीअं गर्मी खां बची सघनि। लाड़काना इंतिज़ामिया एतिरो घटि में घटि सोचे त इहे वीचारा कुस ते वेठा आहिनि ऐं बोरियत आहिनि, हिननि जे एंड वारी दुकान करे हिननि जी बेचैनी ख़तमु कई वञे। लजवाणी सां गॾु ख़बर छा आहे त मुंहिंजी सुन चने लाड़काणो।